अपडेट कयूं ब्रेकिंग न्यूज़ है। कराची के 7 ज़िलनि में 5336 पोलिंग स्टेशन कायम कयूं वयूं आहिनि। कराची के ओभर ज़िले में 311 पोलिंग स्टेशन हसास ऐं 471 इंतहाई हसास करार ॾिनियूं वयूं आहिनि। कराची के ओभर ज़िले में 128 पोलिंग स्टेशन नॉर्मल करार ॾिनियूं वयूं आहिनि। ज़िले मलीर में 383 पोलिंग स्टेशन के हसास ऐं 179 के इंतहाई हसास करार ॾिनो वियो आहे। कोरंगी ज़िले जो 170 पोलिंग स्टेशन हसास ऐं 582 इंतहाई हसास करार ॾिनियूं वयूं आहिनि। ॾखण ज़िले जे 306 हसास ऐं 279 पोलिंग स्टेशन के इंतहाई हसास करार ॾिनो वियो आहे। ज़िले क्यामाड़ी जी 345 पोलिंग स्टेशन के हसास ऐं 251 इंतहाई हसास करार ॾिनियूं वयूं आहिनि। कराची जे ओलहे ज़िले जे समूरनि 676 पोलिंग स्टेशन के इंतहाई हसास करार ॾिनो वियो आहे। कराची जे सेंट्रल ज़िले में 655 पोलिंग स्टेशन हसास ऐं 600 इंतहाई हसास करार ॾिनियूं वयूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं गाज़ी झंडीर खां। गाज़ी अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, कराची के 7 ज़िलनि में जो पोलिंग स्टेशन जा तफ़सील आहिनि, उनखां अलावा मुख़्तलिफ़ ज़िलनि जी मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन के हसास ऐं इंतहाई हसास करार मिलियो आहे। मजमूई तौर ते कराची जे 7 ज़िलनि में 5336 पोलिंग स्टेशन काइम कयूं वयूं आहिनि, जिन मां जेको ईस्ट ज़िलो आहे कराची जो वाहिद ज़िलो आहे, 128 पोलिंग स्टेशन के नॉर्मल करार मिलियो आहे, जॾहिं मलीर ज़िले में 383 पोलिंग स्टेशन के हसास, जॾहिं त 179 पोलिंग स्टेशन के इंतहाई हसास करार मिलियो आहे। कोरंगी ज़िलो कराची जो जूं 170 पोलिंग स्टेशन हसास करार मिलियो आहे ऐं 582 पोलिंग स्टेशन के इंतहाई हसास करार मिलियो आहे। कराची जे वेस्ट ज़िले में 311 पोलिंग स्टेशन के हसास, जॾहिं त 471 पोलिंग स्टेशन के हसास तरीन करार मिलियो आहे। 128 पोलिंग स्टेशन के नॉर्मल करार मिलियो आहे। दक्षिण पाकिस्तान जे तरफ़ां ही जेको पोलिंग स्टेशन की कैटेगरी तय कई वई आहे, उन मूजिबि कराची जे ॾखिण ज़िले जूं 306 पोलिंग स्टेशन के हसास ऐं 279 पोलिंग स्टेशन के इंतहाई हसास करार में वञे, जॾहिं त केमाड़ी ज़िले जूं 345 पोलिंग स्टेशन आहिनि, जिनके हसास ऐं 251 पोलिंग स्टेशन के इंतहाई हसास करार मिलियो आहे। मजमूई तौर ते कराची जे 7 ज़िलनि मां जेको ही ओभर ज़िलो आहे कराची जो 676 पोलिंग स्टेशन के इंतहाई हसास करार मिलियो आहे, जॾहिं सेंट्रल ज़िलो आहे कराची जो उन जूं 655 पोलिंग स्टेशन के हसास आहिनि, जॾहिं 600 पोलिंग स्टेशन के इंतहाई हसास करार मिलियो आहे। जी महिरबानी अवां जी।